बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहज़ाद उमरानी तरफ़ां से क़ब्र सलाम क़बूल पे। दोस्तों, हिकिड़े रियासत में हिकिड़े बादशाह खे ओचिते तकलीफ़ थी। उनखे ख़्वाब में कुछ अजीब अजीब डिॼण वारा ख़्वाब आया ऐं उनखे हिकिड़े माण्हूअ ख़्वाब में ॾाढो धमकायो। सुबुह जो उथियो, वज़ीर खे चई त असांजे क़ैदखाने में को अहिड़ो बेगुनाह माण्हू आहे छा? हुन चयो साईं ख़बर कोन्हे। त बेगुनाह जी ख़बर कीअं पए? बाक़ी हिकिड़ो माण्हू आहे जेको 5 वक़्त निमाज़ बि पढ़े थो, ज़ारूं क़तार रोए बि अथो ऐं दुआऊं ॾाढियूं कसरत सां थो घुरे। चई उनखे मूं वटि पेश कयो। बादशाह सलाम वटि पेश कयूं, हुनजी जांच वरितऊं, उनखे हुन आज़ादु करे छॾियो। बादशाह सलाम त हुन क़ैदीअ खां माफ़ी वरिती त तूं असांजे क़ानून जे करे तो बेगुनाह असांजे क़ैद में लोड़ियो, मूंखे माफ़ु कर ऐं कुझु दीनार बि ॾिनईसि त हीअ तूं क़बूलु कर। ऐं बादशाह सलामत चयो त जॾहिं बि तोखे का बि तकलीफ़ थिए, का बि ज़रूरत थिए त मूं वटि अचिजांइ। उन क़ैदीअ उनखे ॿुधायो त बादशाह सलामत माफ़ु करण लाइ चयो, मां तोखे माफ़ु करे छॾियो। तो मूंखे कुझु दीनार इनाम ॾिनो, मां उहो बि क़बूलु कयो, पर जेको तव्हां टियों चयो त जॾहिं बि तोखे घुर्ज पैदा थिए, का ज़रूरत थिए त मूं वटि अचिजांइ, त मां इहो न करे सघंदुमि। बादशाह सलामत चयो छो? उन क़ैदीअ चयो त ॾिसो, मां हर शइ पंहिंजे रब खां डायरेक्ट वठंदो आहियां, निमाज़ जे ज़रिए। हर तकलीफ़ में पंहिंजे रब सां रुजू करे मां उनखां पंहिंजूं तकलीफ़ूं घटि कराईंदो आहियां ऐं पंहिंजूं ज़रूरतूं पूरियूं कंदो आहियां। त मां उन रब खे छॾे करे ऐं तो वटि अचां त इहो मूंखां कोन थींदो। हाणे तूं मूंखे आज़ादु करे बि तुंहिंजी मर्ज़ी, हाणे मूंखे क़ैद में विझी बि तुंहिंजी मर्ज़ी। दोस्तों, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे त असां जॾहिं अलाह सां डायरेक्ट राब्ता करे सघूं था निमाज़ जे ज़रिए, त असां पोइ ॿियनि जे अॻियां हथु छो फैलायूं? असां ॿियनि खां छो घुरूं? जॾहिं असांजो हर रस्तो खुलियल आहे, असां हर शइ पंहिंजे रब खां घुरी सघूं था, त असां ॿियनि जे अॻियां हथु छो टंगियूं? तव्हांखे जॾहिं बि कंहिं शइ जी ज़रूरत पए, तव्हां जॾहिं बि मायूस थियो, तव्हां जॾहिं बि कमज़ोर थियो, तव्हां जॾहिं बि परेशान थियो, मुसलो विछाए तव्हां रब सां रुजू कयो ऐं उन रब खे पंहिंजी सॼी हक़ीक़त ॿुधायो। इनशा अल्लाह तव्हांजूं तकलीफ़ूं बि दूरि थींदियूं, तव्हांजूं ज़रूरतूं बि पूरियूं थींदियूं ऐं इनशा अल्लाह तव्हांजे दिलि जो बोझ बि हल्को थींदो। तव्हां पाण महसूसु कंदो त मुंहिंजा सभु मसइला ई हल थींदा था वञनि ऐं थींदा बि। पाण बि निमाज़ में रुजू कयो ऐं पंहिंजे नंढनि ॿचड़नि खे बि निमाज़ जी आदत विझो त जीअं उहे निमाज़ जा आदी थी वञनि, दीन जी तरफ़ उहे राग़िब थी वञनि। पैगाम पसंदि अचे त शेयर ज़रूरु कजो। अगरि मुंहिंजो चैनल तव्हां पहिरियों दफ़ो ॾिसी रहिया आहियो त मुंहिंजो फेसबुक पेज खे फॉलो ज़रूरु कजो। मूंखे कंहिं नएं वीडियो ते ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।